नौशरा फिरोज़ रिपोर्ट सनाम लाबासी। नौशरा फिरोज़ वापरा जी कंपनी जे इम्कानी निजकारी के ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें डिविज़नल चेयरमैन नौशरा फिरोज़ मोहम्मद फारूक कलोड़ी जी अॻवानी में थियो। उनमें ख़िताब मोहम्मद याकूब अलवानी जाम, मोहसिन सेतो, फ़कीर बुढ़ल सोलंगी, लियाकत मशहूरी, साजिद हकड़ो, लाला मस्तोई, इमरान सुमरो, अरसलान खासकली, इम्तियाज़ मेमन, अयाज मलिक, गुलशन वस्तड़ो, इशफाक मशहूरी, सतार चांडियो, वज़ीर कोसो, तनवीर वस्तड़ो, सोहेल सोलंगी, इस्माइल मेमन ऐं ॿियनि दोस्तनि एहतजाज में शिरकत कई, जंहिंमें अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे पंहिंजे मरकज़ी चेयरमैन अब्दुल लतीफ़ निज़ामानी जी तरफ़ां जॾहिं हुकुम मिलंदो आहे उनखे असां लबेक चवंदा आहियूं। बाबरा जी निजकारी खे असां कॾहिं बि न मञंदासीं। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त हुकूमत खां असां मुतालबो था कयूं त असांखे टारगेट कयो थो वञे। लाड़काने में बासरनि पारां बापरा मुलाज़िमनि ते तशदुद ख़िलाफ़ असां मज़म्मत कयूं था। असांखे मज़दूरनि सां गॾु आहियूं, असांजा ऑफिसर असांजो साथ नथा ॾियनि। असां चऊं था त असां सां गॾु हलनि, असांजो साथ ॾियनि ऐं गॾु फोर्स सां हलनि। असां कामयाबु थींदासीं, पर ईअं नथा कनि चाहिनि ऐं केतिरा बि धरणा हणणा पवंदा त असां पंहिंजे हक़नि लाइ धरणा हणंदासीं। असां ग़रीब मज़दूरनि सां गॾु आहियूं। वधीक उन्हनि चयो त चेयरमैन निज़ामानी सां गॾु आहियूं, जेकॾहिं उन्हनि जो हुकुम थींदो त असां उनखे लबे कंदासीं।